नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत आली इमरान आयत नंबर 10 खां वठी आयत नंबर 20 ताईं। तर्जुमो। इन्नल्लज़ीन बेशक उहे माण्हू जिन कफ़रू इनकार कयो कुफ़र कयो लं तुग़निय न कम ईंदा अनहुम उन्हनि खे अमवालहुम उन्हनि जा माल वला ऐं न ही औलादुहुम उन्हनि जी औलादूं मिनल्लाहि अल्लाह खां यानी अल्लाह जे अज़ाब खां बचाइण में शैआ कुझु बि का बि ज़री बि शइ कमु न ईंदा। व उलाइक ऐं इहे ई उहे माण्हू आहिनि हुम उहे वक़ूदुन्नार ईंधन ठहंदा बाहि जा आग जा जहन्नम वारी बाहि जो ईंधन छा हूंदा इहे माण्हू। कद्दाबि आले फ़िरऔन हाल आहे इन्हनि जो आले फ़िरऔन वांगुरु फ़िरौनियन वांगुरु वल्लज़ीन ऐं उन्हनि माण्हुनि वांगुरु जेके मिन क़ब्लिहिम इन्हनि खां पहिरीं हुआ कज़्ज़बू बि आयातिना इन्हनि झुटलायो इनकार कयो असांजी आयात जो फ़अख़ज़हुमुल्लाहु बिज़ुनूबिहिम पोइ पकिड़े वरितो उन्हनि खे अल्लाह बवजह उन्हनि जे गुनाहनि जे वल्लाहु ऐं अल्लाह शदीदुल इक़ाब सख़्तु आहे पकड़ण में सज़ा ॾियण में। कुल इन्हनि खे ॿुधाए छॾियो नबी पाक खे अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि त इन्हनि खे चई छॾियो लिल्लज़ीन उहे माण्हू जिन कफ़रू कुफ़र कयो आहे सतुग़लबून अन क़रीब तव्हीं मग़लूब थी वेंदा हीणा थी वेंदा व तुहशरून ऐं तव्हां सभिनि खे जमा कयो वेंदो इला जहन्नम तरफ़ जहन्नम जे व बिसल मिहाद ऐं केॾो न इहो बुरो आहे ठिकाणो या रहण जी जॻह। क़द तहक़ीक़ कान हो लकुम तव्हांजे लाइ क़द तहक़ीक़ कान आहे लकुम तव्हांजे लाइ आयतुन निशानी फ़िअतैनी ॿिनि गिरोहनि में अलतक़ता जेके बाहम आमूं साम्हूं थिया। फ़िअतुन हिकिड़ो गिरोह तुक़ातिल विढ़ी रहियो हो फ़ी सबीलिल्लाहि अल्लाह जी राह में व उख़रा ऐं ॿियो काफ़िरतुन यरोनहुम का ॿियो गिरोह जेको हो सो काफ़रनि जो हो यरोनहुम हू ॾिसी रहिया हुआ हुननि खे केरु मुस्लमान ॾिसी रहिया हुआ काफ़रनि खे मिस्लैहिम पाण खां ॿ गुना वधीक रॉयल ऐन ज़ाहिरी अख सां। ज़ाहिरी अख सां हू पाण खे ॿ गुना वधीक ॾिसी रहिया हुआ वल्लाहु ऐं अल्लाह युअय्यिदु हू मदद करे थो क़ुवत बख़्शे थो बिनस्रिही पंहिंजी नुसरत सां पंहिंजी मदद सां अल्लाह ताला क़ुवत बख़्शे थो मई यशा जंहिंखे हू चाहे। इन बेशक फ़ी ज़ालिक इन में आहे लइब्रतन लिउलिल अबसार अलबत्ता इबरत निगाह रखण वारनि जे लाइ बसीरत रखण वारनि जे लाइ। ज़ुय्यन लिन्नासी पसंदीदा बनायो वियो माण्हुनि जे लाइ हुब्बु शहवाती मोहब्बत उन्हनि जे दिलनि में विधी वई ख़्वाहिशात जे लाइ नफ़सानी ख़्वाहिशात जे लाइ मिनन निसाई औरतुनि सां वलबनीन ऐं पुटनि सां वल क़नातीर ऐं ढेर क़नातीरल मुक़ंतरती मिन ज़हबी वल फ़िद्दती ऐं ढेरनि जा ढेर सोने जा चांदी जा वल ख़ैलिल मुसव्वमती ऐं घोड़ा जिन ते निशान लॻल हुजनि वल अनआमी ऐं मवेशी वल हर्स ऐं खेतिन इन्हनि सभिनि शयुनि जी मोहबत जेका माण्हुनि जे दिलि में पसंदीदा उन्हनि खे चङी लॻे थी। ज़ालिक मताउल हयाति दुनिया इहो सामान आहे दुनियावी ज़िंदगी जो वल्लाहु ऐं अल्लाह वटि इंदहु हुन वटि आहे हुस्नुल मआब बहितरीन ठिकाणो। कुल इन्हनि खे ॿुधाए छॾियो नबी पाक चई रहिया आहिनि त उनबिउकुम छा आऊं ख़बर ॾियां तव्हांखे बिख़ैरिन इन खां बहितरीन जी यानी जेको हीउ सभु कुझु आहे इन खां बहितरीन शइ जी आऊं तव्हांखे ॿुधायां मिन दालिकुम इन सभु इन खां
लिल्लदीन उन्हनि माण्हुनि जे लाइ इत्तक़ो जिन तक़वा लिल्लदीन इत्तक़ो उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके तक़वा इख़्तियार कनि इंद रब्बिहिम पंहिंजे रब जे नज़दीक जन्नातुन तजरी उन्हनि जे लाइ जन्नातूं आहिनि वहनि थियूं मिन तहतिहल अनहारो जिन जे हेठां नेहरूं ख़ालिदीन फ़ीहा हमेशह रहंदा उन्हनि में व अज़वाजुम मुतहरतुन ऐं ज़ालूं हूंदियूं उन्हनि जे लाइ पाकीज़ा व रिदवानिम मिनल्लाहि ऐं रज़ामंदी अल्लाह जी वल्लाहु ऐं अल्लाह बसीरुम बिल इबाद ख़ूब ॾिसी रहियो आहे पंहिंजे बंदनि खे। अल्लदीन उहे माण्हू जिन चयो यक़ूलून जेके चवनि था रब्बना ए असांजा रब ए असांजा पालणहार इन्नना बेशक असां आमन्ना असां ईमान आंदो फ़ग़फ़िर लना बस बख़्श असांखे ज़ुनूबना गुनाह असांजा वक़ीना ऐं बचाए असांखे अज़ाबन नार अज़ाब बाहि जे खां ऐं असांखे बाहि जे अज़ाब खां बचाए अस्साबिरीन सबर करण वारा वस्सादिक़ीन ऐं सच ॻाल्हाइण वारा वलक़ानितीन ऐं ताबेदारी करण वारा फर्माबरदारी करण वारा वलमुनफ़िक़ीन ऐं ख़र्च करण वारा अल्लाह जी राह में ख़र्च करण वारा वलमुस्तग़फ़िरीन बिल असहार ऐं बख़्शिश घुरण वारा सहरी जे वक़्तु यानी तहजुद जे वक़्तु शहीद अल्लाहु गवाही ॾिनी अल्लाह अन्नहु बेशक हू यानी अल्लाही ला इलाहा इल्ला हुआ न आहे को बि माबूद पर उहो ई आहे वल मलाइकतु ऐं फ़रिश्तनि व उलुल इल्म ऐं इल्म वारनि क़ाइमम बिलक़िस्त जेके क़ाइम आहिनि इंसाफ़ ते यानी उन्हनि सभिनि बि इहा गवाही ॾिनी ला न आहे इलाह को बि कोई माबूद इल्ला मगर हुअ ई आहे अज़ीज़ुल हकीम तमामु ग़ालिब ज़बरदस्त ऐं निहायत हिकमत वारो इन दीन बेशक दीन इंदल्लाही नज़दीक अल्लाह जे अल इस्लाम इस्लाम अल्लाह जे नज़दीक इस्लाम जेको आहे पसंदीदा दीन आहे वमख़्तलफ़ल्लदीन ऐं न इख़्तिलाफ़ कयो माण्हुनि किन माण्हुनि उहे माण्हू जेके ऊतुल किताब ॾिना विया किताब यानी तौरेत ऐं इंजील जिन खे ॾिनी वई उन्हनि इख़्तिलाफ़ न कयो इला पर मिमबादी उनखां पोइ मां जाअहुमुल इल्म जॾहिं अची वियो उन्हनि वटि इल्मु बग़यम बैनहुम बुग़्स जे करे पाण में यानी हसद ऐं बुग़्स जेको उन्हनि जे अंदरि हो उन जे करे उन्हनि पोइ उनजो इनकार कयो वमई यकफ़ुरु ऐं जेको इनकार कंदो बि आयात इलाही अल्लाह जी आयात सां फ़इन अल्लाह त बेशक अल्लाह सरी उल हिसाब जल्द आहे हिसाब वठण वारो या तेज़ आहे अल्लाह हिसाब वठण में तेज़ी ॾेखारींदो अल्लाह जल्द हिसाब करण वारो आहे फ़इन पोइ अगरि हाजू क इहे झगड़ो कनि तव्हां सां नबी पाक खे अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि फ़क़ुल त इन्हनि खे ॿुधाए छॾियो असलम तू मूं त सुप्रिद करे छॾियो वजी अलिलाही पंहिंजो चहिरो अल्लाह जे लाइ वमनितबअन ऐं जिन उहे जिन पे ताबेदारी कई ऐं उहे बि जिन उन्हनि मां जिन ताबेदारी कई नबी सां जिन साहबा वग़ैरह ईमान आंदो वक़ुल ऐं इन्हनि खे चई छॾियो लिल्लज़ीन उहे माण्हू जेके ऊतुल किताब ॾिना विया किताब वल उम्मीयीन ऐं उहे अनपढ़ यानी जेके मुशरिक हुआ असलम तुम छा तव्हां बि इस्लाम आणियो था या फर्माबरदारी में अचो था फ़इन असलमू पोइ अगरि इहे बि इस्लाम आणिन फ़क़दिहतदू बस तहक़ीक़ इन्हनि हिदायत पाती अगरि इहे चयो मञी यानी फर्माबरदारी में अची वञनि त पोइ इन्हनि बि इहे बि हिदायत याफ़्ता थी वेंदा व इन तवल्लो ऐं अगरि इहे मुंहुं मोड़नि चयो न मञनि मुंहुं मोड़े वठनि फ़इन मां त बेशक अलैक तव्हांजे मथां अलबलाग सिर्फ़ु पहुचाइणी आहे वल्लाहु ऐं अल्लाह बसीरुम बिल इबाद ॾिसी रहियो आहे पंहिंजे बंदनि खे ख़ूब ॾिसण वारो आहे बंदनि खे सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।